सही आहे। हीअ असांजी जेका आवामी राब्ते जी मुहिम आहे, असां मर्कज़ी तौर ते इहो फ़ैसिलो कयोसीं त पाकिस्तान ऐं दुनिया जे अंदरि जेका सूरत हाल पैदा थी वई आहे, उन में जेके बि क़ुवतूं आहिनि, जेके बि हुकुमरान क़ुवतूं आहिनि, उन्हनि जे विच में जंग जहिड़ो एॾो त शदीद थी वियो आहे जो उन मुकमिल तौर ते हिकिड़े पहिरीं त चयो वियो आइनी बहरान, पर असां करार ॾिनोसीं त हीउ आइनी बहरान कोन्हे, हीअ सॼी जी सॼी रियासत हिकिड़े वॾे शदीद बहरान जो शिकार थी आहे, जिते अदलिया हुजे, पार्लियामेंट हुजे, अस्करी अदारा हुजनि, सलामतीअ जा अदारा हुजनि, सभिनि जे विच में उन्हनि जी रुॻो हिक ॿिए खां